सिंध असेंबली ज़रई इनकम टैक्स बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। पार्लियामानी मामलनि जे वज़ीर ज़ियाउल हसन लज्जार पारां ऐवान में पेश कयल सिंध एग्रीकल्चर इनकम टैक्स बिल जी अक्सरियती राय सां मंजूरी ॾिनी वई। IMF खे ग़लति रस्तो ॾेखारियो वियो आहे। FBR पाण IMF खे चयो त ज़राअत ते टैक्स नाहे, ज़रई टैक्स 30 वरियनि खां लॻल आहे। वफ़ाक़ असांखे बंदि गली में आणे बिहारे छॾियो आहे। IMF खे कहिड़ी ख़बर त सिंध में हारी छा आहे ऐं ज़मींदार छा आहे। का बि हुकूमत पंहिंजनि माण्हुनि ते टैक्स लागू करे ख़ुशि न थींदी आहे। वरी वज़ीर सैयद नुरालवी शाह जो सिंध असेंबली खे ख़िताब। संदसि चवणु आहे त खेनि ख़बर आहे त ज़रई टैक्स वारे मामले ते मसइलो थींदो ऐं नज़रसानी करणी पवंदी। FBR में वेठल माण्हुनि खे का बि ख़बर नाहे। पीपल्स पार्टी ज़राअत टैक्स न पई लॻाइणु चाहे। पंजाब ऐं KP में ज़रई इनकम टैक्स लागू कयो वियो आहे। सूबनि खे फ़ैसिलो करणो आहे त ज़रई टैक्स लागू कजे या न। ज़रई टैक्स मां हासिल थियल रक़म आबादगारनि ते ख़र्च कई वेंदी। ज़रई टैक्स अॼु खां न पर केतिरे ई अरसे खां लागू थियल आहे। जॾहिं बि पाकिस्तान जी ॻाल्हि थी आहे त पीपल्स पार्टी हमेशह अॻियां ईंदी आहे। ज़रई शोबे जा कुझु माण्हू टैक्स न ॾेई रहिया आहिनि। ज़रई टैक्स मां जमा थींदड़ रक़म सिंध जे ग़रीब हारियुनि ते ख़र्च थींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शहरी इनाम अहमद जो सिंध असेंबली में ख़िताब। संदसि चवणु त जेतिरो बि रेवेन्यू जमा थींदो उहो ग़रीब हारियुनि ऐं आबादगारनि ते ख़र्च कयो वेंदो। पीपल्स पार्टी उसूली तौर ते ज़रई आमदनी टैक्स जे ख़िलाफ़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां सलाह मशवरो करण खां सवाइ IMF सां टैक्स क़बूलियो। 3 सूबा अॻुवाट ज़रई आमदनी ते टैक्स मढ़े चुका आहिनि। सिंध हुकूमत ज़रई इनकम टैक्स न क़बूले हा त IMF प्रोग्राम तहत पाकिस्तान खे पैसा न मिलनि हा। मजबूरी में असां बि ज़रई इनकम टैक्स खे क़बूलियो आहे त जीअं पाकिस्तान लाइ ॾुखियाऊं पैदा न थियनि। जेको आबादगार कंपनी ठाहींदो उन ते सिर्फ़ु 5% असरु पवंदो। सिंध काबीना ज़रई इनकम टैक्स बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। वरी वज़ीर सैयद नुरालवी शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। NFC अवार्ड जी 2 साल रिपोर्ट पेश। सिंध काबीना तरफ़ां इजलास जी कार्रवाई डिजिटलाइज़ करणु। काबीना जी कार्रवाई लाइ एप्लीकेशन ठाहिण जी मंजूरी। टैबलेट ख़रीदण लाइ 150 मिलियन रुपयनि ऐं सोलर होम सिस्टम जो कॉन्ट्रैक्ट NRTC खे ॾियण जी बि मंजूरी। वरी वज़ीर सैयद नुरालवी शाह जो ज़रई इनकम टैक्स बिल जनवरी 2025 खां लागू थींदो। सिंध हुकूमत लाइव स्टॉक खे ज़रई इनकम टैक्स में शामिल नाहे कयो। ज़रई टैक्स नंढनि कंपनियुनि ते 20% ऐं वॾियुनि कंपनियुनि ते 28% लागू थींदो। 150 मिलियन रुपयनि जी ज़रई आमदनी हासिल करण वारनि खे ज़रई इनकम टैक्स खां छूट ॾिनी वेंदी। 150 मिलियन खां 200 मिलियन रुपयनि ताईं जी ज़रई आमदनी ते 1% टैक्स लागू थींदो। 200 मिलियन खां 250 मिलियन रुपयनि ताईं जी ज़रई आमदनी ते 2% टैक्स लागू कयो वेंदो। 250 मिलियन खां 300 मिलियन रुपयनि ताईं जी ज़रई आमदनी ते 3% टैक्स लागू थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कोयटा जो दौरो। वज़ीर आज़म CMH में ज़ख़्मी एहलकारनि जी अयादत कई। संदसि चवणु त कलात में इंतिहाई ॾुखियो वाक़ियो पेश आयो। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सिस जानियुनि जो नज़रानो ॾिनो आहे। यकीन आहे त जवाननि जूं क़ुर्बानियूं राइगा न वेंदियूं। सॼी क़ौम खे पंहिंजे बहादुर जवाननि ते फ़ख़्रु आहे। दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अॻिसां नथो ॾिसी सघे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ फ़ौज ऐं अवाम गॾिजी आहिनि। बलूचिस्तान जे अमन तरक्की ऐं ख़ुशहाली ख़िलाफ़ दुश्मन जा नापाक इरादा कामयाब थियण न ॾींदासीं। पाकिस्तानी सऊदी डेवलपमेंट फंड जी विच में $1.6 अरब जे मुआहिदनि ते सहियूं। पाकिस्तान ऐं सऊदी फंड फॉर डेवलपमेंट जे विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियुनि जी तक़रीब। मुआहिदनि मूजिबि सऊदी डेवलपमेंट फंड पारां $1 अरब 20 करोड़ जो तेल 1 साल देर जी अदायगी ते इम्पोर्ट करण जी सहूलियत ॾिनी वेंदी। मानसेरा में वाटर सप्लाई स्कीम जे लाइ रिआयती अघ ते $10 करोड़ जो कर्ज़ बि फ़राहम कयो वेंदो। जजनि जूं बदिलियूं आइन जे तहत थियूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट आयल जज पहिरियां ई हाई कोर्ट जा जज आहिनि। हिकु सिंधी ऐं हिकु बलोची ॻाल्हाईंदड़ जज आयो आहे। ॿियनि सूबनि जे जजनि खे बि फेयर चांस मिलणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट कंहिं ख़ासि हिक जो न पर सॼे पाकिस्तान जो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जी बदिली वारे मामले में मिक्स न कयो वञे। इस्लामाबाद में आयल जजिस जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस EI आफ़रीदी जो इस्लामाबाद में तकलीफ़ खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट बि वधीक जजनि जी ज़रूरत आहे। हर जज आज़ादु ऐं बाख़्तियार आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस तामिर फारूक इंतज़ामी कमेटी जो चेयरमैन हूंदो। सीनियर जज जस्टिस सरफराज़ डोगर ऐं जस्टिस ख़ादिम हुसैन सूर इंतज़ामी कमेटी जा मेंबर हूंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट जे एडिशनल रजिस्ट्रार इंतज़ामी कमेटी में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। चीफ जस्टिस तामिर फारूक इस्लामाबाद हाई कोर्ट जी डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी बि तब्दील करे छॾी। नोटिफिकेशन मूजिबि नए प्रमोशन कमेटी सीनियर प्यूनी जज जस्टिस सरफराज़ डोगर ऐं जस्टिस आज़म खान ते बदल हूंदी।
पीटीआई बानी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे ख़त लिखी छॾियो। पीटीआई बानी आर्मी चीफ खे अॻूणे वज़ीर आज़म तौरु ख़त लिखियो आहे। संदसि ख़त पीटीआई जे पॉलिसी शिफ्ट न आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन बैरिस्टर गौहर जी रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त बानी पंहिंजे ख़त में लिखियो आहे त फ़ौज ऐं अवाम जे विच में विछा वधणु न घुरिजनि। पीटीआई ॾफेड़ नथी चाहे। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खां चीन जो सरकारी दौरो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जो दौरो चीनी सदर शी जिनपिंग जी दावत ते करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 4 खां 8 फरवरी ताईं चीन जो सरकारी दौरो कंदो। पीका कानून ते एतिराज़ कंदड़ ॿुधाइनि त कहिड़ी शक ते एतिराज़ आहिनि। पीका कानून जो मक़सदु फेक न्यूज़ जो ख़ात्मो ऐं ज़िम्मेवार साफ़ जो तहफ़ुज़ आहे। इख़्तिलाफ़ कंदड़नि खे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। सोशल मीडिया लाइ को बि कानून मौजूदु न आहे। इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया लाइ कानून मौजूदु आहे। सोशल मीडिया ते जंहिंजी दिलि चवे थी कुझु बि चई छॾे थो। APP में बेज़ाब्तियुनि जे ख़ात्मे लाइ खयल क़दमनि जी तारीफ़ करियूं था। सुधारनि जो अमल पाकिस्तान टेलीविज़न खां शुरू कयो आहे। सिफ़ारिशी कल्चर खे ख़तमु कयो आहे। इदारनि जी तरक़ीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। जमीयत उलमा इस्लाम सरबराह मुहम्मद रहमान जी पीका कानून ते तनक़ीद। हिन चवणु आहे त इक़्तिदारी धुरियुनि जे लाइ आइन ऐं कानून मेण जीअं आहे। जिना चाहिनि मोड़े छॾनि। लॻे थो को दबाव आयो ऐं तरमीमी बिल मंज़ूर थी वियो। पीका कानून ते सहाफ़ियुनि खे एतमाद में वरितो वञे हा। पीका बिल ते सहाफ़ी बिरादरी सां हर मुमकिन सहकार कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी आइनी बेंच जी ॿुधणी दौरान जस्टिस हसन अज़हर रिज़वी पंहिंजे रिमार्क्स में चयो त धमाका कंदड़ ऐं आम शहरी में फ़र्क़ु न आहे। शहरियुनि जो कोर्ट मार्शल नथो थी सघे। फ़ौजी अदालतुनि जो तरीक़ेकार शफ़ाफ़ ट्रायल जे घुरिजुनि जे ख़िलाफ़ आहे। हू कंहिं दहशतगर्द या जवाबदार जे दिफ़ा में दलील नथो ॾिए। शहरियुनि जो कोर्ट मार्शल मुमकिन हुजे हा त एकी तरमीम जी ज़रूरत न पवे हा। वॾे वज़ीर सैयद नूरावली शाह पोलियो खां बचाव जी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾो वज़ीर अला हाउस मां ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण वारी मुहिम जी शुरूआति कई। मुराद अली शाह चवे थो पोलियो मुहिम 3 खां 9 फरवरी ताईं जारी रहंदी। सूबे में 5 साल खां घटि उमिरि जा 1 करोड़ 6 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। 82,000 फ्रंटलाइन पोलियो वर्कर्स घर वञी ॿारनि खे पोलियो वैक्सीन पियारींदा। पोलियो वर्कर्स जी हिफ़ाज़त लाइ 21,844 सिक्योरिटी एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। पोलियो मुहिम दौरान पुलिस जो किरदारु वाखाण जोॻो आहे। कश्मीर भरिसां जवाबदार कार इल्ज़ाम एटिज़ाल खे बेदर्दीअ सां क़तलु करे छॾियो। ॻोठ अलहर रखियो खोसो में ज़मान खोसे पंहिंजी घरवारी शीरीन खे घुटा ॾेई मौत जी निंड सुम्हारे छॾियो। जवाबदार फरार। औरत जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। जवाबदार ज़मान खोसे 15 ॾींहं पहिरियां शीरीन सां परणो कयो हो। अॼु कारहनि जे इल्ज़ाम खेसि क़तलु कयो वियो। मक़तूल औरत जे वारसनि जवाबदार जी फौरी गिरफ़्तारी जी घुर करे छॾी।